पेशावर में फेडरल कांस्टेबलरी के हेडक्वार्टर ते हमलो, 3 दहशतगर्द मारिजी विया, 3 FC एहलकार शहीद। CCP ओ पेशावर डॉक्टर मियां सहीद जो चवण है त FC हेडक्वार्टर ते हमलो सुबह 8:10 ते थियो। 3 आपघाती हमलो कंदड़न FC ते हमलो कयो। एक आपघाती हमलो आवर पाण के मुख दरवाजे ते उड़ायो। 2 दहशतगर्द हमलो कंदड़ FC हेडक्वार्टर अंदर दाखिल थिया। एहलकारन जी फायरिंग में 2 हमले आवर मारिजी विया। FC जवानन बहादुरी से आपघाती हमलो नाकाम पड़ायो। हमले में 2 FC एहलकार ऐं 3 शहरी जख्मी थिया, जिनके अस्पताल मुंतकिल किया गया है। FC अख्तारन मूजिब खुदकश हमले में FC जा 3 एहलकार शहीद थिया। कौमी असेंबली के 6 ऐं सूबाई असेंबली के 7 तकन ते नंढी चूंड में हुक्मरान धुर मुस्लिम लीग नून जा उम्मीदवार कामयाब। गैर हतमी नतीजन ऐं गैर सरकारी मूजिब कौमी असेंबली जूं 6 सीटूं मुस्लिम लीग नून बहारे वई। पंजाब असेंबली के 7 मां 6 सीटन ते मुस्लिम लीग नून ऐं 1 ते पीपल्स पार्टी सोभारी। NA18 हरिपुर ते PTI हिमायती उम्मीदवार शहरनाज उमर अयूब के हाराए वई। बाबर नवाज खान कामयाब। PP 269 मुजफ्फरगढ़ ते PP चो अलमदार कुरैशी कामयाब। DGI SPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जी जमियत उल रशीद कराची आमद। शागिर्दन ऐं आलमन सां मुलाकात, खुलियल इजलास मुनक़िद। शागिर्दन पंहिंजे अज़म जो इज़हार कंदे चयो त हू सोशल मीडिया ते ग़लत प्रोपेगेंडा ऐं अफ़वाहनि जो शिकार न थींदा। मुफ्ती अब्दुल रहीम चयो त जदीद टेक्नोलॉजी ऐं अथरादू ज़हानत जो दौर आहे। नौजवाननि खे जदीद साइंस में महारत हासिल करे मुल्क जी तरक्की ऐं खुशहाली में किरदार अदा करणु घुरिजे। कराची में 31 अरब रुपयनि जूं 756 तरक्याती स्कीमूं तेज़ी सां जारी आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर चर्चिल नाब अहमद चयो आहे त हुकूमत शहर के जदीद ऐं महफ़ूज़ बणाइण लाइ समूरा वसीला इस्तेमाल करे रही आहे। अवाम जे सहकार सां तरक्याती अमल वधीक तेज़ कयो वियो आहे। सूबाई हुकूमत अहम मंसूबनि ते तेज़ी सां कमु करे रही आहे। मंसूबनि जे मुकमल थियण सां अवाम खे फ़ाइदो थींदो। वारे भरसा हादसे में 2 पोरियत फौत। वारे लाड़काना रोड ते रात देर सां विरंद माछी लाड़े वटां गाड़ी मां भाॼी लाहींदड़ 2 पोरियतनि के तेज़ रफ़्तार कार टक्कर हयो। हादसे जे नतीजे में 40 वरनि जो सुधीर बुढ़ो मौके ते फोत थी वियो। ज़ख़्मी अशरफ सोलंकी लाड़काने में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो। खानपुर शहर में बोड़ा पाड़े जे रवासी नौजवान वकार बुढ़ो कराची जे सोराब ॻोठ वारे इलाइक़े में रोड हादसे में फोत थी वियो। धरती धरती आंसू हमारी धरती। धरती आ हिंद पंहिंजी धरती। धरती 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 वाला माल पंहिंजी धरती। लाड़ उतर थर काछो आसित माता जो पाछो। लाड़ उतर थर काछो आसित माता जो पाछो। हर मारू हितड़े शाद रहे। हर मारू हितड़े शाद हुजे। शल अमन फिजा आजाद हुजे। संकल सूंद धरती आ बस कदजी सदजी रहणो आ। बस कदजी सदजी रहणो आ। धरती धरती झूंड पंहिंजी धरती। ऐं सिंध जे हज़ारे वरह क़दीम तहज़ीब ऐं सक़ाफ़त खे भेटा पेश करण लाइ तयारियूं ओज ते पहुची वियूं। धरती TV ऐं सोप मीडिया ग्रुप पारां सिंध जे वहदत ज़िंदाबाद जे सिरे हेठि 7 डिसंबर ते ऐलानियल सिंधी सक़ाफ़त जो ॾियारो मल्हाइण लाइ शानदार प्रोग्राम मुनक़िद। मच कचहरियूं, बल मुक़ाबला ऐं ॿियो सक़ाफ़ती सरगर्मियूं। सक़ाफ़ती वेस वॻनि जी ख़रीदारी हलंदड़। सक़ाफ़ती ॾियारे ते धाम धूम सां मल्हाइण लाइ कराची खां कश्मीर ताईं नंढा वॾा सरगर्म।